बी ते असां अहम ख़बर पहुचाईंदासीं कोयटा मां, जिथे RCD शाहराह ते मुसाफ़िर वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। नतीजे में 3 ॼणा फोत थी विया आहिनि, जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो कोयटा में RCD शाहराह ते मुसाफ़िर वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। टक्कर के नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है, इन हवाले से वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कोयटा में आवाज़ TV जे रिपोर्टर आज़ाद बलोच सां। जी आज़ाद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कोयटा बलोचिस्तान के इलाके विंदुर में तेज रफ्तार वैगन और मोटरसाइकिल के विच में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। टक्कर के नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा मौके ते ही फौत थी विया आहिनि, जॾहिं त वैन सवार 5 ॼणा खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी मां इतला मिलण ते पुलिस ऐं रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि खे विंदुर अस्पताल मुंतकिल करायो वियो। ऐं जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त 5 ज़ख़्मियुनि मां हिकु जेको आहे त वैन ड्राइवर आहे, उन जेको आहे ज़ख़्मनि जा सूर नथण ते जेको आहे फौत थी वियो आहे। जॾहिं त फौत थी वञण जो तादाद 3 थी वियो आहे। 2 ॼणनि जी हालत तफ़सीलनाक हुजण करे खेनि कराची मुंतकिल कयो आहे। ऐं पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त जेको आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो आहे। वधीक वाक़े जी जांच कई पई वञे। जी ठीकु आहे आज़ाद, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।